जी बिल्कुल, काज़ीमत जे रवासी इलाइक़े रमज़ान राव कॉलोनी रवासी औरत 37 साला ज़ाहिदा माची खे पंहिंजे मुड़ुस जवाबदार ग़ुलाम हुसैन माची घरूली मसइले ते लोही पाना हणी क़त्ल करे छॾियो। वाक़िए खां अॻु मुज़करा जवाबदार पंहिंजे ज़ाल खे सख़्तु तशदुद करे लोही पाना हणी ज़ख़्मी कयो हो। खेनि काज़ीमत इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जंहिं बाद खेनि ॻणती जोगी हालत में नवाब शाह इस्पताल रेफर कयो वियो, जिथे ज़ख़्मियुनि जा सूर न सहंदे औरत दम धणी हवाले करे फ़ौत थी वई। मत्कुल औरत जे वारसनि जो चवणु आहे त बेगुनाह औरत खे क़त्ल कयो वियो आहे। रिपोर्टर जगदीश कुमार ठाकुर, इबरत न्यूज़, काज़ीमत।